सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। श्री राम के रटे तो, श्री राम के रटे तो, पापन जी पाड़ पट तो, पापन जी पाड़ पट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। श्री राम के रटे तो, 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 पापन जी पाड़ पट तो। श्री राम के रटे तो, पापन जी पाड़ पट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। मिनट में करें संसास भई मिटाए विश्वास के वधाए। 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 विश्वास के वधाए। विश्वास के वधाए। गल पांद गिछिय पाए, गल पांद गिछिय पाए। गल पांद गिछिय पाए, गल पांद गिछिय पाए। गल पांद गिछिय पाए, सिर साध संगत सट दो। गल पांद गिछिय पाए, सिर साध संगत सट दो। समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। पढ़ पढ़ पन्ना गसाई, हृदय न तो हंडाई। पढ़ पढ़ पन्ना गसाई, हृदय न तो हंडाई। हृदय न तो हंडाई। हृदय न तो हंडाई। सत शब्द पढ़ सदाई, सत शब्द पढ़ सदाई। सत शब्द पढ़ सदाई, सत शब्द पढ़ सदाई। सत शब्द पढ़ सदाई, मन जाखियाल मट तो। सत शब्द पढ़ सदाई, मन जाखियाल मट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो। श्री राम के रटे तो, श्री राम के रटे तो। श्री राम के रटे तो, श्री राम के रटे तो।
शौक भाई कहीं के न जान घट तू छड़ अर्घ शौक भाई कह के न जान घट तू समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तू सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तू श्री राम के रटे तो 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 पापन जी पाड़ पट तो श्री राम के रटे तो पापन जी पाड़ पट तो गण समझ भजन प्यारा श्री राम नाम रट तो सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तो धन देह मान नारे छड़ आशत निज सारे धन देह मान नारी छड़ आशत निज यारी साधो थिए सन्यासी कचरो जगत खां उदासी साधु दिए सन्यासी रहो जगत मां उदासी रहो जगत खां उदासी रहो जगत मां उदासी कटवास ना जी फांसी कटवास ना जी फांसी कटवास नाजी फांसी कटवास नाजी फांसी कटवास ना जी फांसी जिय जोग साण जट तू कटवास नाजी फांसी जिय जोग साण झट तो समझ सजन प्यारा श्री राम नाम रटता सुन समझ सजन प्यारा श्री राम नाम रट तू प्रेम साचो श्री श्री राम राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम संतन वटि हिकिड़ो ई इलाज आहे भॻवान जो नाम जपणो साईं जिन हिकिड़ी सही सिधी ॻाल्हि सुण सम्झ सॼण प्यारा हे मुंहिंजा प्यारा मुंहिंजा सॼण मुंहिंजा दिलवर तूं हिकिड़ी ॻाल्हि ॿुध वरी सम्झ छाकाणि हिकिड़ो ई कमु कर श्री राम नाम रट तूं भॻवान जो नालो वेही जप श्री राम खे रटे न त पापनि जी पाड़ पड़ तूं तुंहिंजा जेके पाप आहिनि इन्हनि सभिनी खे दूरि कर पर कॾहिं जॾहिं तूं नाम जपींदे पाप पंहिंजा दूरि थी वेंदा हिकिड़े महात्मा ईअं लिखियो आहे सम्झायो आहे भई अहिड़ो कहिड़ो वॾो पाप आहे जो राम न मिटाए सघे रज्जब रत्ती अग्नि की साड़े सारो गाम पर्वत जेॾा पाप करे लेवे हर का नाम कोई पहाड़ जेॾो पाप हुजे माना वॾे में वॾो शाही पाप हुजे ज़बरदस्त पाप हुजे पर उहो जेकर ख़ाली के राम चए पंहिंजे सिक सां श्रद्धा सां प्रेम सां विश्वास सां सिक सम्झ मन वधाए विश्वास संसार सभई मिटाए विश्वास खे वधाए ईअं विश्वास जी माना हूंदी आहे पक जंहिंखे जेतिरो विश्वास हुजे ओतिरो कमु जल्दी ऐं जे विश्वास घटि आहे त कमु देरि सां साईं शांति प्रकाश महाराज हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा आहियूं संतनि जी सम्झाणी तमामु सवली हीअ त बरसाति हीअ सर्दीअ जी मौसम आहे पर बरसाति जी मौसम हुई बरसाति पई कान त सभिनी चयो त हली भाई मंदर में मथो बि टेकियूं या भाई भॻवान जी पूॼा कयूं भॻवान खे गॾिजी हली कर न वेनती कबी
सभई मिली करे त पोइ हिकिड़ो आनंद वरी ॿियो थींदो आहे, भॻवानु भई सभिनी ॻाल्हि मञींदो। त सभई तयारु थी आया सम्झो मंदर में मथो टेकण गॾिजी करे, भॻवान खे भई प्रार्थना कयूं। हिकु नंढो छोकिरो उहो पुछे केॾां था वञो, कंहिंजी कंहिंजी ॿारनि जी हूंदी आहे, केॾां था वञो, चई वञूं था मंदर में, भई भॻवान खे चऊंसि था बरसाति भई पए, चई पोइ छटी खणी हलो न। चई ईअं थोरी भॻवान खे चवंदासीं, भॻवान खे चवंदा बरसाति वसाईंदो पोइ वरी घर कीअं ईंदासीं, छटी खणी हलो। त सभई छटी खणी हलिया, ॿार जी कंहिं ओॾी माना विश्वास हुजे ॻाल्हि हुजे त मञनि छटी खणी वरी मंदर में आया, प्रार्थना कयनि ऐं बरसाति पइजी वई, सभु छटी खणी घर विया। पर केतिरो ॿार खे विश्वास भई भॻवान खे चवंदासीं ओॾी महिल ई वसाईंदो न, हू थोरी चवंदो भई थोरो तरस त 5 मिंट पोइ थो कमु कयां। हुनखे त मिंट जो कमु आहे, भई चयोसीं ऐं वसाइणी अथसि त हाणे ई वसाए सघे थो। हिकिड़ी ॻाल्हि मां घणा ॾींहं पहिरीं ॿुधाई, मूंखे बि सम्झ में न कॾहिं ॻाल्हि ईंदी आहे, कॾहिं वरी न ईंदी आहे। तॾहिं नंढो हूंदोसि त सम्झ में एतिरी ॻाल्हि न आई। त हिकिड़ी मूं कथा ॿुधी, भई हिकु भाई हो, गांव में रहंदो, हुनखे 2 धीअर हुयूं। सम्झो भई हिकु गांव में हिकिड़ी ॿिए गांव, पासे पासे में गांव, चई वञी उतराणा त थोरो ॾिण ॾेईजा न न्याणियुनि खे। न ईंदा आहिनि भई, केरु बि खणी अचे, भाउ खणी अचे, पर हुन चयो मां ई थो वञा, भई धीअ जो मुंहुं बि ॾिसी ईंदुमि, ॾिण बि ॾेई ईंदुसि। आयो त हिकिड़ी जंहिं गांव में आहे, उन गांव में उहा जेका छोकिरी उहा कंहिंजे घर में हुई, किसान जे घर में हुई। कंहिंजे घर में हुई? किसान माना सम्झो त हारी चओ, कुड़मी चओ, खेतीअ वारो चओ, बनीअ वारो चओ, हा फार्मर चओ। ॿियो वरी जेको ॿी धीअ हुअसि, उहो वरी कुंभर जे घर में हुअसि, जेको मटका ठाहींदो आहे। हाणे हिकिड़े घर में आयो त सम्झो मई जून जो महीनो हो, त जून में के न बरसाति पवंदी आहे। हुन छोकिरीअ खेती कई, उनजे घर वारनि ॿिज वठी आया ओधर ते ऐं ॿिज पोखियनि। पोइ पीउ आयो, चई पुट कीअं ख़ुशि वेठा आहियो, ठीकु आहे भई ॾिण तव्हांजे लाइ खणी आया, मिलियासीं मां वरी वञा। चई बाबा हिकिड़ी ॻाल्हि आहे, भॻवान खे प्रार्थना कनि त हीअ जेके 15 ॾींहं आहिनि, इहा बरसाति शल न पए। जॾहिं बरसाति न बरसाति पए, जे बरसाति पवंदी त असां ॿिज जेको पोखियो आहे उहो बि वठी आया आहियूं, त उन मां वरी खेती ॿाड़ी थी पवंदी, ॿिज पैदा थींदो, अनाज थींदो, अनाज विकिणंदासीं, कर्ज़ बि लही वेंदो, असांखे बचत बि थींदी। ईअं सुठो असां कमु कयो आहे, पर हाणे भई बरसाति पवणु खपे। जॾहिं 15 ॾींहं बरसाति न पई, ईअं गर्मी थी त इहे सुकी वेंदो ॿिज जेको आहे। पोइ वरी ॿिए ॿिज वठण जी ताक़त कोन्हे, हींअर ई कर्ज़ आहे। पोइ असां सम्झो उमिरि ताईं मरी वियासीं, वरी कॾहिं उथी न खड़ा थी न सघंदासीं, इहो ई कर्ज़ न लहंदो। वरी चई पुट हाणे ठीकु आहे, भॻवान खे मां प्रार्थना कंदुसि, चई करे वरी हलियो। आयो ॿी धीअ वटि, उहा आई कुंभर जे घर में, हाल वाल वठी, चई हाणे ठीकु आहे, माल ॿियो सभु ख़ुशि ठीकु वेठा आहियो। चई बाबा हिकिड़ा 15 ॾींहं ख़ाली ही बरसाति न पए, असां ॿारी आहे, अग्नि सीज़न आहे हींअर, भई मई ताईं ठाहींदा आहियूं, मई में वरी मटका असां पचाइण विझंदा आहियूं, त जीअं भई गर्मी बि थिए, हुन में धीरे धीरे हुनखे भई तेज़ीअ सां बाहि बि लॻे, त असां बाहि ॿारी आहे। 15 ॾींहं अगरि बरसाति न पए, सम्झो बाहि त विसामी वेंदी, काई ॻाल्हि न, पर मटके ते मटके फाटी पवंदा, त वरी पोइ असांजे लाइ सम्झो इहे मटका ई आहिनि, जे विकामंदा त पैसा ईंदा, जे भॼी विया त केरु वठंदो कोन, वरी हुनखे खणण जी बि तकलीफ़ आहे। वरी सम्झो असां मरी वियासीं, वरी उथंदासीं कोन। पहिरीं छा चयो? बरसाति 15 ॾींहं न पए। ॿीअ छा चयो? कि 15 ॾींहं, पहिरीं चयो पवे ऐं ॿीअ चयो न पए। ॿाहिरि निकिरी छा चयईं भाई? किसान कहिड़ी प्रार्थना करे, न छा चयईं भॻवान खे ॿुधायो? चई हाणे जीअं खपई वञी कर, जंहिंखे मारणो अथई त मार। छो बरसाति पवंदी त पवंदी, न पवंदी न पवंदी, हिकिड़ी ॻाल्हि थींदी, ॿई थींदियूं भाई। हिकिड़े वरी मूंखे सम्झायो, चई ईअं थोरी आहे। चई भॻवानु बरसाति कंदो आहे न, त उहो कॾहिं कॾहिं छा कंदो आहे, भई बैल जे हिकु सिंग ते बरसाति पवंदी आहे, हिकु सिंग ते न वरी पवंदी आहे।
छित हुजे घर में अधु छित ते हीअं भई हिन पासे छित पए बरसाति पई आहे, हीअ पासो वरी सुको लॻो पियो आहे। हिते कॾहिं कॾहिं थींदो आहे अलकापुरीअ में ख़ूब बरसाति पए, हिते वरी वारशा में फुड़ी न लभे, ऐं हिते वारशा में बरसाति ॿोड़ा हुजे ऐं उते अलकापुरीअ में वरी पवे ई न, या शहर में पई कोन्हे। ईअं घणेई दफ़ा थियो आहे, न ॾिठो अथव? भॻवानु ईअं करे सघे थो हुनजे घर बरसाति न विझे जंहिंखे न खपे, ऐं जंहिंखे खपे हुनखे बरसाति ॾिए, ईअं करे सघे थो? ये भगवान पोइ ईअं ई कर न यार, हर वर्जो त कंहिंखे मारणो अथई छा भई मूंखे बरसाति करणी आहे त करणी आहे, न करणी आहे त भगवानु छा करे सघंदो आहे? सभु करे सघंदो आहे। छा करे सघंदो आहे? न करे सघंदो आहे? अहिड़ी ताक़त कोन्हे भगवान खे की आहे? त पोइ असांखे भगवान खे विश्वास अहिड़ो ई हुअणु खपे न भई जेका ॻाल्हि खपे सा कर, जेका ॻाल्हि न खपे सा न कर। चयोमांव जेतिरो विश्वास जेतिरो फल। भगवान वटि कंहिं ॻाल्हि जी कमी न आहे, तव्हांजो विश्वास केतिरो आहे? जे विश्वास घटि आहे त फल बि घटि मिलंदो, बर्तन घटि आहे, श्रद्धा घटि आहे त पाणी बि घटि खणी सघिबो न। ऐं जे साईं बर्तन तव्हांखे आहे सम्झो 40 किले जो जरी कन आहे त भरे अचो गंगा मां, कोई कंहिंखे मञिया आहे त भई न भरियो। गंगा जल तव्हां खणी ईंदा आहिनि, कोई 10 ग्राम खणंदा, 50 ग्राम खणंदो आहे सम्झो, ऐं 50 ग्राम हरिद्वार मां खणी करे रामेश्वरम ताईं वेंदा आहिनि पंधु करे, 50 ग्राम पाणी, छा फ़र्क़ु पवंदो? 100 ग्राम खणे त कंहिं मञे कई थोरी बसि, किलो किलो खणे न खणी सघंदो, ताक़त कोन अथसि। जेतिरी 50 ग्राम में ताक़त लॻंदी ओतिरी किले में लॻंदी, कोई ज़्यादा फ़र्क़ु वारी ॻाल्हि कान्हे। हलण मज़बूत हूंदा, 10 किले ताईं हुनखे ज़्यादा फ़र्क़ु न पए भई 5 किला हेॾा करे 5 किला होॾा खणे त कमाटी खणी करे वञे रामेश्वरम ताईं, चाहे 50 ग्राम खणे चाहे 5 किलो खणे, कोई फ़र्क़ु न पवंदुसि। हा भई 10 20 25 किला हुजनि त ठीकु आहे, पर 5 किलो हेॾा 5 किलो हेॾा त ज़्यादा फ़र्क़ु वारी ॻाल्हि कोन्हे। हिकु जॻह कमाटी खणी कुझु लॻे बि त सही कुझु खयो आहे, पर हुनजी श्रद्धा ई 5 ग्राम जी आहे त उहो 100 ग्राम बि कीअं खणी सघंदो, 500 ग्राम कीअं खणी सघंदो, 5 किलो कीअं खणी सघंदो? ॾाढी ॾुखी ॻाल्हि थी पए, छो श्रद्धा हुनखे ओतिरी आहे न। ते साईं जन चवनि था भॻवान श्री राम खे रटे न त पापनि जी पाड़ पड़तो। श्रद्धा सां विश्वास सां जेको कोई चवे त संसार सभई मिटाए विश्वास खे वधाए, विश्वास वधाए छॾ, संसो ऐं शक न कर, शक कटे छॾ, पक करे छॾ। छा चए? शक जेके हुजई उहे कटे छॾ ऐं पक करे छॾ। र लिखण में कोई ज़्यादा फ़र्क़ु न पवंदो आहे, राम नाम बि रटणो पवंदो आहे। त तव्हांखे जेतिरा शक हुजनि, जेतिरा वहम हुजनि, जेतिरा संसार हुजनि, जेतिरा भरम हुजनि, जेतिरियूं भ्रांतियूं हुजनि, इहे सभु कढी छॾियो ऐं हिकिड़ी श्रद्धा भई भॻवान खे चयो आहे हीउ कमु कंदो मां न कंदो, चओ या न चओ छा फ़र्क़ु पवंदो? त जेको ईअं करे संसार सभई मिटाए विश्वास खे वधाए, गल पांद ॻिचीअ पाए सिर साध संगत सठ तूं। साध संगत में अची करे उन परमात्मा खे यादि करे त पोइ जीवन में आनंद थी पए। श्रद्धा न रखे ऐं उबतो नमूनो हले, पढ़ पढ़ पन्ना घसाई हृदय न तूं हटाई, सत शब्द पढ़ सदाई मन जा ख्याल मट तूं। पंहिंजे मन जे ख्यालनि खे सिधो करे, मन मां खोटा ख्याल कढी करे, सभई सुठा ख्याल बि कढी करे, ख़ाली परमात्मा जे नाम जो ख्यालु रखो, ॿिया ख्याल हटाए छॾियो। ऐं जेके पन्ना तव्हां पढ़िया आहिनि न हीअं न हीअं हीअं न हीअं, उहे ॻाल्हियूं विसारे छॾियो। हाणे ख़ाली मन में न कोई ज्ञान आहे, न ध्यानु आहे, न भक्ति आहे, न कुझु न आहे, ख़ाली हिकिड़ो परमात्मा जो नाम मन में आहे। पोइ छा थींदो? तव्हांजे हृदय में ख़ाली नाम जपणु आहे, बाक़ी ॿियो कुझु बि कान्हे। पोइ फल केतिरो मिलंदो? जेतिरो चाहियो ओतिरो मिलंदो। छाकाणि त नाम जो रूप थी वेंदो न माण्हू। मन में ॿियो कोई ख़्यालु सुठो या ख़राबु अचे त माण्हू खे गड़बड़ थींदी आहे, ऐं ख़्यालु ई न अचे त बसि बाक़ी पोइ छा थिए? इन करे जेकर माण्हू जे मन में खोटो ख़्यालु न हुजे, कंहिंजो बुरो करे सघे थो? पोइ उहो भलो ई भलो कंदो, केरु हुनजो छा बि करे। जेको करे बुराई तंहिं साण कर भलाई। केरु तोसां बुरो करे तोखे ख़बर ई न पए त कयईं की न कयईं, तूं हुनजो बुरो कॾहिं सोचींदे बि न। भले कंहिंखे बुरो करिणो आहे भले करे, हू तो करे, तूं थोरो थो करी। तुंहिंजो कमु तोसां, हुनजो कमु हुन सां। हर को पंहिंजे पंहिंजे, हर कंहिंखे पंहिंजा हथ छॾाईंदा। तव्हां कंहिंजे लाइ बुराई न कई आहे, तव्हांखे बुरो फल मिली सघे थो? कंहिंखे ताक़त आहे? भॻवान खे ताक़त आहे तव्हांखे दंड ॾेई सघे? छा तव्हां बुरो कर्म कयो न आहे? जे न कयो आहे तव्हांखे कंहिंखे बि ताक़त न आहे दुख ॾेई सघे।
पर जे तव्हां कमु पूरो कयो त कंहिंखे ताक़त न आहे अहिड़ी बचाए सघे। ॿई ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं पूरियूं थो ॿुधायां। प्रेम सां चओ श्री राम। मां 100 तव्हांखे धोखा ॾियां, 100 तव्हांजे लाइ खॾ खणा, 100 तव्हांजे लाइ कंडा हणा, पर तव्हांखे कोई फ़र्क़ु न पवंदो। मां खॾ खणंदुमि त उहा मां किरंदुमि, तव्हां न करे सघंदा। खईं कंहिंजे लाइ बि हुजे, खईं मूं आहे की ॿिए कंहिं खईं आहे, मूं खईं आहे, किरंदो केरु? मां किरंदुमि। इन खे केरु रोके न सघंदो, इन खे केरु चई न सघंदो साईं हुन खईं त पंहिंजे लाइ थोरी खईं, हुन मज़ूर खॾ खईं। अरे मज़ूर सां मतिलबु न आहे, तो खणाई न फलाणे लाइ खॾ, हाणे या तो हुन लाइ न खणाई आहे, पंहिंजे लाइ खणाई अथई। जेको केरु करे थो उहो पंहिंजे लाइ करे थो, ॿिए जे लाइ केरु कुझु न करे सघंदो आहे। तव्हां भलाई कयो, कंहिंजे लाइ था कयो? ॿिए जी भलाई था कयो, हिन जी भलाई था कयो, हुन जी भलाई था कयूं। मूं त हिन सां घणेई भलो कयो, मूं त हिन सां हीअं कयो, मूं त हिन सां हीअं कयो। चई तो कंहिंसां बि कुझु न कयो, तो जेकी कयो सो पाण सां कयो। तो कंहिंसां बि कुझु न कयो, तो जेकी बि कयो कंहिंसां कई, पाण सां कई, ॿिए सां न कई। इहा ॻाल्हि माण्हू खे सम्झ में अची वञे भई तव्हां जेकी कुझु कयो था उहो पंहिंजे लाइ कंदा। छा चयमि? जेकी बि कुझु कंदा हो, सम्झो भई नाम जपियो था त पंहिंजे लाइ जपियो था, भॻवान जी भक्ति कयो था त पंहिंजे लाइ, कोई परोपकार दान पुण्य जो कमु कयो था त पंहिंजे लाइ था कयो, ॿिए कंहिंजे लाइ बि कुझु नथा कयो। जेकर तव्हां ईअं कंदा त पोइ तव्हां छा कंदा? सुठो कंदा की ख़राबु कंदा? तव्हां ख़बर आहे मां पंहिंजे लाइ कंदुमि त पंहिंजे लाइ थोरी खॾ खणंदुमि। मूंखे जेकी बि करिणो आहे उहो मुंहिंजे लाइ करिणो आहे त मां पंहिंजे लाइ त सुठो ई कंदुमि न, ख़राबु कॾहिं कंदुमि ई न। ऐं दोस्त जयपुर में प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी, सतनाम साखी, सतनाम साखी। पोइ कमरा ठाराइणा त कबीर उनखे मज़ूर जेको हो कारीगर ठाहिण वारो मिस्त्री, हाणे त कोन्हे, गुज़ारे विया, पर मिसाल उहो हूंदो। चवांसि इसमें मैं रहूंगा, इसको अच्छा बनाओ। त हिकिड़ो ठाहीं, वरी ॿिए साल ॿिए पासे हिन में मां रहंदुमि, सुठो ठाहिया। त ईअं 2-3 दफ़ा जो ठाराया तो मुझे किस किस में आप रहोगे? आपके लिए बनाओ, सारा तो आपके लिए। मुझे फिर सारा ही अच्छा बनाओ ना, मैं इसमें भी रह सकता हूँ, नहीं रह सकता हूँ? मैं जब सारे आश्रम में खाली पड़े तो मैं किस में भी रहूँ? पोइ त न हाणे सुठो ठाहियां थो। हूअं वरी ॿियो वरी चालू ठाहे छॾे भई हिन में कमु अधुरो कई, अधुरो कई, न कई, पलस्तर सुठो ठाही न ठही, हूअं वरी पोइ सुठो ठाहे रखे। आहे मूंखे पंहिंजे लाइ कराइणो आहे त मां सुठो ई कराईंदुमि न, ख़राबु छो कराईंदुमि? पर सम्झ में जंहिंखे ॻाल्हि अचे, रहंदुमि कोई 10 कमरनि में कोन, पर 10 में रहंदो बि आहियां, अहिड़ी ॻाल्हि बि कोन्हे। हिते बि मूंखे 20 साल थिया आहिनि, आहे 91 खां वठी 24 कमरा मटिया अथमि। घणा मटिया अथमि? कमरा मुंहिंजा आहिनि, भई तव्हां थोरी रहंदा, तव्हां त पंहिंजे घर रहो पिया, भई तव्हां थोरी कोई। पर तव्हां बि घर में मुंहिंजे लाइ कमरो ठाहियो त कीअं ठाहींदा? थोरो सुठो ठाहींदा, पोइ तव्हां ई रहिजो भले, पर सुठे जो सुख बि त तव्हांखे मिलंदो न। नालो ख़ाली मुंहिंजो थियो, ॿियो वरी जा, पर वीचार जंहिंखे वरी सम्झ में अचे पोइ ठाराए सघे थो। न भॻवान लाइ कमरो ठाहींदा ॾाकण जे हेठां, त मुंहिंजे लाइ वरी सुठो केरु कीअं ठाहींदो? न ठाहींदा। भई मुंहिंजे लाइ तव्हां कीअं सुठो कमरो ठाहे सघंदा? त भॻवान जो कमरो ई ॾाकण जे हेठां ठाहियो आहे, भॻवान जे कमरे लाइ जॻह न रखी अथव, उनजो ई कुंड में ठाहियो अथव कमरो बेकार, त वरी मुंहिंजो कीअं सुठो ठाहींदा? मूंखे बि किन में विहारींदव त उहो आऊं अचां वरी छो थो? भले वञी किनो ठाहियो, उहो तव्हांखे ई किनो रहणो आहे, मूंखे रहणो न आहे। मुंहिंजे लाइ सुठो केरु ठाहींदो त ई रहंदुमि न भाई। मुंहिंजे लाइ सुठो ठाहियो खां पहिरीं भॻवान जो सुठो ठाहियो कमरो। हिन खे चवण जी ॻाल्हि आहे, सम्झण जी ॻाल्हि आहे, सम्झो तव्हां था, पर इहो सुठो कमरो ठही वञे ऐं आऊं रहां त कहिड़ी तकलीफ़ जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो जड़ भरत ऋषि थियो आहे, ऋषि बि अहिड़ो थियो आहे जो श्रीमद भागवत में उनजी कथा ईंदी आहे, जड़ भरत जी। कोई रवाजी ऋषि कोन थियो आहे, ऋषियुनि जो बि सिर मोर थियो आहे, पर कीअं दरवेश हूंदो। पोइ हिकिड़े राजा रहूगण हो, उनखे गुरु करिणो, चई मूंखे गुरु करिणो आहे, कंहिंखे कयां? चई भई हिन वक़्तु जेकर हिन दुनिया में कोई ब्रह्म ऋषि आहे, कोई ज्ञानवान आहे, त हिकिड़ो ई ऋषि आहे, केरु? जड़ भरत, ॿियो कोई ओड़ो न आहे। आहिनि ॿिया सभु उन खां घटि आहिनि। चई पोइ किथे रहंदो आहे? चई रहंदो ई कोन्हे, किथे बि न रहंदो आहे, जिते अचे घुमंदो फिरंदो आहे। चई पोइ माण्हू खे कीअं ॻोल्हियां? चई तूं संतनि महात्माउनि जे रहण जो कुझु हिसाबु ठाहे छॾ।
पोइ घुमंदे फिरंदे पाण ई तो वटि अची वेंदो। चई पर ईंदा त घणेई न, मूंखे कहिड़ी ख़बर त भई जड़ भरत आहे न। चई हिकिड़ी उन जी पहचान अथई, हू काई ज़िद ॻाल्हि कंहिं ते न कंदो आहे, कंहिं ॻाल्हि ते अड़ी न कंदो आहे, कंहिं ॻाल्हि ते खेटो न कंदो आहे। भई अड़ी पए भई ज़िद करे हीअ ॻाल्हि, उहो ज़िद न कंदो आहे। हरू भर तव्हांखे मूंखे आऊं त ज़िद पहिरीं कयां, हिते घर में ज़िद न कयो, हुन वांगुरु घुमां थोरी थो वण हेठां। हू त जिते किथे रहंदो हो त साईं हुनखे राजा छा कयो, हिकिड़ो जंगल में आश्रम ठाराई। 4 खां 5 रोज़ो ते अची वेंदो, झोपड़ियूं ठहियल हुयूं, संत महात्मा अची रहनि, उन्हनि जे लाइ शेवादारी रखी छॾी। चई बाबा कहिड़ो बि संत महात्मा रहे भले रहे, केॾी महिल बि हुनखे रहण जे लाइ ॾियो, पर वञे त मूंखां मिली वञे। सम्झो सुबुह जो वञो हिकु ॾींहुं अॻु मिली वञे, भई सुभाणे मां 4 बजे खां 3 बजे खां पहिरीं 4 बजे खां पहिरीं वेंदुमि, त पोइ मूंखां न मिली सघंदो, मां त 4 खां 5 ईंदुमि शाम जो। त हुनखे भई जॾहिं तोखे वञिणो हुजे त हिकु ॾींहुं पहिरीं ॿुधाइजां त तोखे राजा मिलंदई। ऐं हर कंहिंखे वरी भई मिलंदो त कुझु न कुझु राजा भेटा ॾींदो ऐं वठी राजा हिसाबु रखी छॾियो। हाणे रोज़ु राजा अचे ऐं संत महात्मा खोड़ ईंदा रहिया। पोइ जेको बि संत रहियो उनखे उहा हिकिड़ी ॻाल्हि चवंदो, आख़िर हीउ बि अची वियो। ॻाल्हि कहिड़ी चवंदो हो, राजा पंहिंजो आसन न हिकु वण हेठां ठाराई। उहो वण हो निम जो, छाजो वण हो, लीमड़ो। हा न, इन जो वण हो, उन वण हेठां वेठो। हाणे संत वञे चए महाराज अञा 2 टे ॾींहं रहो न, तव्हांखे काई ॾुखियाई त कान्हे, आश्रम अहिड़ो ठहियो पियो त झोपड़ी अथव, रहण कोई तकलीफ़ हुजे त ॻाल्हि कयो, तव्हांखे त रहणो ई आहे न, किथे बि रहो, हिते रही पओ। चई न असां भई रहिया आहियूं, वरी कोई रही बि पए, वरी ॿियो रही पए, वरी 2 टे ॾींहं, वरी हमेशह चवनि भई रही पओ। जो वञे चए साईं हाणे ठीकु आहे तव्हां वञो भले, पर हिकिड़ो मुंहिंजो सुवालु आहे, वेनती आहे तव्हांखे। हीउ वण आहे न, इन में सुभाणे अंब लॻंदा, अॼो को ॾींहुं रही पओ। वण छाजो हो, लीमड़े जो हो, निम जो वण हो। ऐं चए छा पियो भई हिन मां अंब हिकिड़ो लॻंदो, उहो तव्हां सुभाणे खाई पोइ वञिजो भले। चई यार राजा जो दिमाग़ु ख़राबु अथई, वण लीमड़े जो अंब वरी किथां लॻंदो, लॻंदो अंब? अहिड़ो दिमाग़ु ख़राबु तॾहिं त संतनि जी सेवा करे थो, न त थोरी करे। संतनि जे संग में अचे थो, संतनि लाइ आश्रम ठारायो अथई, संतनि खे ॾिए वठे थो, भेटा दिमाग़ु ख़राबु अथसि, जे सुठो जो राज न हलाए। असांजी सेवा करे थो तॾहिं माना हिन जो दिमाग़ु ख़राबु हूंदो। तव्हां सेवा कंदा आहियो न? ख़राबु त न आहे कंहिंजो दिमाग़ु, सुठे दिमाग़ वारो हिते ईंदो ई छो? उहो त पंहिंजो धंधो न कंदो, हुनखे दुकानु कोन्हे, पंहिंजो घर कोन्हे, मिट माइट कोन्हनि। अॼु भई अहिड़ो ॾींहुं आहे, हर कंहिं घर में कोई नाठी आयो हूंदो, कोई सेज सॼण आयो हूंदो, धीउ आई हूंदी, उन सां वई मथो वणे, सत्संग मथो छो थो खपाए, दिमाग़ु ख़राबु हूंदो, शरीर आयो आहे न? ग़लति थो चवां, सही सही ॻाल्हि न आहे? हा भई अहिड़ो वॾो ॾींहुं आहे, कोई घर में कंहिंजे घर न्याणो आयो हूंदो, कंहिं वटि धीउ आई हूंदी, कंहिं वटि वरी 10टा 2टा आया हूंदा पतंग उॾाइण, न ईंदा आहिनि, त उन्हनि सां मथो खपाइणु खपे न? सत्संग में छा रखियो आहे? हो संत बि ईअं चवनि पिया न, दिमाग़ु ख़राबु आहे, तॾहिं त चए थो भई ही निम जे में अंब लॻंदा आहिनि कॾहिं? चई राजन न असांखे वञिणो आहे। चई भला तव्हांजी मर्ज़ी। हाणे साईं घुमंदे घुमंदे उहो बि अची वियो संत जंहिंजी ॻोल्हा हुई, केरु? जड़ भरत अची वियो, 3 ॾींहं रहियो। हाणे सुभाणे वञिणो हुउसि, राज ख़बर हुअसि भई मिलणो आहे, त राजा खे चई भई मां वेंदुमि। चई अञा 2 टे ॾींहं रहो, तव्हांखे काई ॾुखियाई आहे? हिते सभु कुझु मिले न पियो, कंहिं ॻाल्हि जो सुबुह नाश्तो मिलियो? चई हा। रोटी मिलियो? हा। पाणी कोसो थधो मिलियो त जहिड़ो खपे? हा। कंहिं ॻाल्हि जी कमी आहे? चई न। बिस्तरो बिस्तरो सुठो मिलियो अथव? हा। सी बी पियो अथव? चई जॾहिं सभु सुख अथव त रही पओ न। चई पर आउं किथे रहंदो थोरी आहियां, आउं घुमंदो आहियां, कॾहिं कहिड़े सां, कॾहिं किथे कॾहिं किथे। ऐं तो वटि 2 ॾींहं रहियमि, हाणे मां वरी हलां थो। चई न रहो। चई न बसि 2 ॾींहं रहियमि, मूंखे हाणे वरी वञिणो आहे। किथे वेंदे? चई किथे बि न, किथे वण हेठां रहंदो, मां घणा ॾींहं रहंदो ई कोन आहियां, वधीक रहां कोन किथे। 1 ॾींहुं 2 ॾींहं रहंदो आहियां, वधीक वरी ॿिए हंधि हिते वरी भई खिटको न कयां, किथे बि रहां न घणो। चई पोइ हिकिड़ो कमु कयो, अॼो को ॾींहुं रहो, सुभाणे हिन में वण में छा लॻंदा?
चई ठीकु आहे रही थो पोइ अंब खाई वेंदो रही पियो वरी ॿियो बि वण ॾिठई कहिड़ो वण हो निम जो वण हो वण ॾिठई टाइम थी विया पर तंहिं हूंदे बि चिंता न अंब तव्हांखे बि खाइणो आहे की न हा न हिन मौसम में मिलंदा आहिनि अञा थोरो महीनो तरसी मिलंदा पोइ तव्हां बि महीनो रही पोइ अंब खाराईंदोमांव पका प्रेम सां चओ श्री राम सतनाम साॻी सतनाम साॻी सतनाम साॻी ॿिए ॾींहुं चई टे ॾींहुं चई राजा टे ॾींहुं बि साॻी ॻाल्हि चयसि संत चयसि साईं ऐं हिकिड़ो ॾींहुं बि कोन रहंदो आहियां किथे तव्हां वटि मूंखे 5 ॾींहं थिया आहिनि मां हिते रहियो आहियां तव्हांजे सिक प्रेम जे करे हाणे हीअं आहे जंहिं ॾींहुं न अंब लॻंदा आउं अची वेंदुमि अची खाईंदुमि मूंखे कहिड़ी तकड़ि मां अंब अची खाईंदुमि बाक़ी हाली मां वञा राजा चए साईं तव्हां ॾिसो था न हीउ वण छा जो आहे चई वण त लीमड़े जो आहे इहा ॻाल्हि मूंखे मां बि पहिरें ॾींहुं बि ॾिठमि पर जे इन में भॻवान जी आसीसा थिए अंब लॻे त मुंहिंजा ॾंद थोरी कोई कड़ा थींदा या मुंहिंजी ज़बान कड़ी थींदी लीमड़े में जेकर अंब लॻी पए त मूंखे कहिड़ी तकलीफ़ आहे मूंखे त अंब खाइण लाइ मिलंदो न ऐं तुंहिंजी भावना आहे थी सघे थो श्रद्धा सां लॻी वञे ऐं कीअं चवंदुसि परमात्मा कुझु बि करे सघंदो आहे पंहिंजे विश्वास जी ॻाल्हि आहे त तुंहिंजो विश्वास अंब लॻी बि सघे थो ऐं तूं बि खाईंदे मां बि खाईंदुमि पर हाणे 2 ॾींहं 3 ॾींहं रहम तुंहिंजे चवण खां न लॻा त 5 ॾींहं लॻंदा 7 ॾींहं लॻंदा कॾहिं बि लॻंदा जॾहिं लॻंदा भॻवान जी आशीर्वाद थींदी लॻंदा आउं बि अची खाईंदुमि मुंहिंजे बाग़ में हूंदा त केॾा वेंदा आउं बि खाईंदुमि अची चई तव्हांजो नालो छा आहे चई नालो त जड़ भरत आहे हाणे चई हिन लाइ त हेॾी सॼो मथो खपायो आहे हो कंहिं ॻाल्हि ते चई राजन हिकिड़ी ॻाल्हि यादि रख वण तुंहिंजो आहे रहणो तोखे आहे फल खाइणा तोखे आहिनि जीअं अंब लॻा त मूंखे कोई तकलीफ़ वारी ॻाल्हि आई कान ऐं हिन में छो वई मथो खपायां त अंब आहिनि की न आहिनि ओड़े खे वरी सॼो ज्ञान ॾिनई त भई विच जेको करे बुराई तंहिं साण कर भलाई छॾ हर शौक़ भाई कंहिंखे न ॼाण घटि तूं साधु थिए सन्यासी जग रहो जगत खां उदासी संत कहिड़ो आहे ज्ञेयस नित्य सन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति जेको कोई कामना नथो रखे इच्छा नथो रखे उनखे कट वासना जी फांसी कटे जीव जोग सां उन परमात्मा सां जीव जोड़े थो उहो जीवन में आनंद में रहे थो अॼु वॾो ॾींहुं आहे त वॾो ॾींहुं साल सम्झो 9 जंहिं ॾींहं खां यज्ञ शुरू थियनि जंहिं ॾींहं खां असांजो भाग शुरू थिए जंहिं त ॾींहं खां वठी देवताउनि जो ॾींहुं शुरू थिए उहो वॾो ॾींहुं आहे भले तव्हां ईअं कहिड़ो बि ॾींहुं वञो पर अॼु खां वठी देवताउनि जे लाइ ॾींहुं शुरू थी वियो कल्ह ताईं देवताउनि लाइ निंड हुई उहे सुम्हिया पिया हुआ सम्झो की उथिया हूंदा हर प्रबोधनीअ ते वरी सुम्ही पिया 4 बजे न उथिया हाणे 6 थी विया आहिनि कंहिं देवताउनि जा अॼु जेको आहे उहो अॼु खां वठी देवताउनि जो ॾींहुं शुरू थियो यज्ञनि जो कमु शुरू थींदो